लव दनव तो अनमिलतन हिकड़े आंगुर जेतिरो भी मथे वधियुसि त रब जे ज़ात बाबरका जे नूरानी तजल्ली मुंहिंजा पर जलाए छॾींदी। सची ॻाल्हि आहे दादा। जिब्रील मज़बूत या काटन जो कपड़ो मज़बूत? ॾाढे चओ। जिब्रील ताक़त वारो या कपह जो कपड़ो मज़बूत? जिब्रील तो चे मथे सड़ंदुस हबीब कपड़न सूधो वयो कपड़ा त कोन सड़िया। सरकार के गोॾ ॿधला, सरकार के पहरियाण पियला, महबूब के दस्तार पातला, हबीबन करीमन के चादर मुबारक वेढ़ला। अल्लाह जो हबीब कपड़न सां वञे पियो। जिब्रील जा पर सड़िया पे, कपड़ा छो न सड़िया? इन जे करे त कपड़न जी निस्बत नबी पाक जे जिस्म सां ही जिब्रील भी हिम्मत करे हा, हबीब जी दामन वठे हा त जिब्रील के कुछ न थे हा। चेस हा मुझो तो अक़ीदो आ त जिब्रील को हिम्मत करे खणी चिंबड़ी पवे हा, दामन मुस्तफा में हथ विझे हा त बेड़ा ही पार। पर वरी भी चङो थो जो न वियो। नवाब शाह वारो शुक्र थियो। छो? जेकॾहिं न महबूब पाक सां गॾियो वञे हा थिएसि कुझु कोन हा यकीनन, पर ये मुला चवन हा त ॾिठई दग ॾिठल कोन हुअसि, जिब्रील ॾसींदो वयुसि। अल्लाह पाक फरमायो त मुंहिंजा प्यारा जिब्रील तूं इते बीह, महबूब जो मुल्क अॻे ई ॾिठल आहे। जागो था अलाए निंड अथव? ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ, जंहिंमहिल जिब्रील अमीन खां मोकिलाए मुंहिंजो हबीब हलियो आहे तंहिंमहिल पाण बीही पोइ ते वाझाए चवनि था हलक हाजतुन या जिब्रील। ओ जिब्रील अॼु मूंखे यादगीरो आयो आहे, तुंहिंजो हिकिड़ो मुंहिंजे ॾाॾे ते थोरो आहे। इब्राहिम खलीलुल्लाह जंहिंमहिल बाहि में पे वियो उन महिल तो मुंहिंजे ॾाॾे खे चयो हो हलक हाजतुन या खलील। खलीलुल्लाह को कमु हुजई त चओ मां बाहि खे विसाए छॾियां, पर मुंहिंजे ॾाॾे तोखे कमु कोन चयो, पर तुंहिंजो थोरो थी चुको। अॼु मां चाहियां थो त मां मुहम्मद पंहिंजे ॾाॾे जो थोरो लाहियां। कमु हुजई त मूंखे चओ, वञा थो रब जे दरबार मां कमु तुंहिंजो करायूं अचां। जिब्रील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, सभई चओ या रसूल अल्लाह, तव्हांजे ॾाॾे मूंखे कमु कोन चयो, पर मां चवंदुसि तव्हांजे ॾाॾे मूंखे कमु न चयो, पर मां सही चवंदुसि। पर मां त चओ न, पुछां बि तॾहिं थोरो चओ न। जिब्रील दिलि में सोचियो त कमु अहिड़ो चवां, मुंहिंजो वरी कहिड़ो सुभाणे से के चवां बनीअ जो एकड़ वठिणो आहे, पाणीअ जो कलाकु वधाइणो आहे, किथे को प्लाट वठिणो आहे। जिब्रील खे कहिड़ो कमु आहे? जिब्रील चओ त को कमु कोन्हे, कमु अहिड़ो चवां जंहिंमें महबूब राज़ी थी पवे। अर्ज़ कई या रसूल अल्लाह, कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो आहे व इन मिनकुम इल्ला वारिदुहा व कान अला रब्बिका हतमम मक़दिया। पुलसरात जहन्नम जे मथां रखी वेंदी, हर हिक खे उतां लंघणो पवंदो। या रसूल अल्लाह, लाज़मी अव्हांजा उम्मती बि उतां गुज़र कंदा, वार खां सन्ही तलवार खां तिखी ऊंदा ही रात हूंदी। मुंहिंजो ॿियो कमु कोन्हे। ख़ुदारा अल्लाह जे दरबार मां मंज़ूरी वठो अचो, हिकिड़ो परमिट वठो अचो, परमिट लिखायूं अचो। कहिड़ी परमिट वठां? इजाज़त नामो हुजे त हबीब जी उम्मत जॾहिं पुलसरात तां गुज़रे मां जिब्रील पर विछायां, अहां जे उम्मत खे परनि ते खणी जन्नत में पहुचायां। जिब्रील दिल में सोचो त महबूब जे उम्मत जी ख़िदमत कंदुसि त महबूब राज़ी थी पवंदो। छो न राज़ी थिए?
मुला तो चवे तो 40 सालन खां पोइ नबी के खबर पई, पर अमड़ आमना थी चवे त मुंहिंजो दिलबर मोहम्मद मीर जंहिं वक़्तु जाओ आ न को सूरा न का तकलीफ़ आ न को गंदा न का ख़राबी आ। अखियूं मुंहिंजूं पुरलाहूं निंड हुई, तकलीफ़ कान हुई। अखियूं खुलियूं त मुंहिंजे आॾो मुस्तफ़ा जो सिर सजदे में हो। मकहूल व मलबूस, महबूब जे अखियुनि में सुरमो पियो हो। हबीब जी ज़ात के जिस्म ते नूरानी लिबास हो ऐं अल्लाह पाक जे दरबार में सिर सजदे में आ। अर्ज़ करे रहिया हा सुब्बूहुल कुद्दूसुल रब्बुना व रब्बुल मलाइकत वर्रूह। ऐं मुंहिंजा मौला तू असांजो रब आ, मलाइकनि जो रब आ, मां तुंहिंजी हमदो सना थो कयां। हज़रत अम्मा आमना फरमायो उन सां गॾु मुत्तसिल मुंहिंजे आका चयो रब हबली उम्मती। छा फरमायूं? रब्बे हबली उम्मती, ऐं मुंहिंजा मौला मुंहिंजे उम्मत जी वाग मुंहिंजे हवाले कर। मालूम थियो त मुंहिंजे महबूब खे ॼाईंदे ई ख़बर आहे त मुंहिंजी उम्मत आहे ऐं उम्मत जो वाली नबी हूंदो आहे। महबूब जी ज़ात बाबरकात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं महिल न जिब्रील इहे लफ़्ज़ चया त महबूब खे उम्मत प्यारी आहे, जेको ॼमंदे ई उम्मत खे यादि कंदो आहे उन जी ख़िदमत जी ड्यूटी वठां त साईं राज़ी थी पवे। अर्ज़ कयईं, महबूबन खिली फरमायो त जिब्रील तुंहिंजे अक़ीदत खे शाबस आहे, मूंखे राज़ी करे छॾी, पर ॻाल्हि ॿुधी थी मुंहिंजे आशिकनि खे तुंहिंजे पर जी ज़रूरत ई कान पवंदी। छो या रसूल अल्लाह? पाण फरमाइनि था उन जा 2 सबब आहिनि। घणा? ॾाढे ॻाल्हि घणा? सलात पढ़ो त ॿुधायांव। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। हबीबन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, ऐ प्यारा जिब्रील इन जा 2 सबब आहिनि। कहिड़ा 2 सबब आहिनि? पाण फरमाइनि था, पहिरों सबब ही आहे त पुलसरात जे भर में मां पाण बीठो हूंदुसि, जंहिं महिल बि मुंहिंजो उम्मती ईंदो पुलसरात ते पैर रखंदो, मां चवंदुसि रब सल्लिम रब सल्लिम रब सल्लिम रब सल्लिम। ओ मुंहिंजा आयो थी या रसूल अल्लाह चवण वारो, या अल्लाह आयो थी मीलाद करण वारो, या अल्लाह आयो थी नबीअ खे नूर मञण वारो, या अल्लाह आयो थी महबूब खे हाज़िर नाज़िर मञण वारो, या अल्लाह आयो थी उहो माण्हू जेको मां महबूब सां बचनि ॿारनि खां वधीक प्यार कंदो हो। मौला मां अर्ज़ थो कयां त मुंहिंजे हिन उम्मतीअ खे सलामती सां उकार। छा करींसि? ॾाढे जो छा करींसि? सलामती सां उकार। महबूब फरमायो त जॾहिं मुंहिंजी दुआ थींदी न जिब्रील त पोइ मुंहिंजे दुआ खां पोइ पुलसरात हुननि जे लाइ सुपर हाईवे थी वेंदी। या वार जहिड़ी सनी तलवार जहिड़ी तिखी रहंदी कान का। हिकिड़ो सबब त इहो आहे, ऐं ॿियो सबब इहो आहे त मुंहिंजे मोमिन उम्मतीअ में एॾो त पावर हूंदो, जंहिं महिल पुलसरात ते पैर रखंदो दोज़ख मां आवाज़ ईंदो, जुज़ या मोमिन इन नूरक युत्फी नारी। ओ मोमिन तो में मुहम्मदी नूर जो असर आहे, एतिरो त ग़ालिब असर आहे जो तुंहिंजो नूर जेको मथां हेठि किरी रहियो आहे मां जहन्नम जी बाहि खे बि विसाए थो। तकिड़ो हलियो वञ दोज़ख विसामी वेंदो। मुस्तफ़ा जो उम्मती ईअं वेंदो जीअं आसमान में खिवण चमकंदी आहे। सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। आला हजरत अजीमुल बरकत मुजद्दिद दीनो मिल्लत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी जो रूह तड़पी उठियो। जमल ने या हदीस आला हजरत पढ़ी त आला हजरत जे रूह खां दाह थी। चवे तो रज़ा पुल से वजद करते गुज़रिए। पंहिंजे पाण खे तो चए अहमद रज़ा
जॾहिं पुल सरात ते अची त डिॼी न वञा टपंदो वञा रज़ा पुल से वजद करते गुजरिए कि है रब सल्लम सदा ए मोहम्मद कि है रब सल्लम सदा ए मोहम्मद। ओ अहमद रजा तू जमल पुल ता गुजर करी उन वक्त में पैर रखी आस्ते आस्ते न हल जा अखियूं बूटे टपंदो वंजा कुॾंदो वंजा जज्बे सां वंजा भॼंदो वंजा अखियूं बूटे वंजा छाजे करे जो रहमत लिल आलमीन जी दुआ सल्लम सल्लम सलामती सां तोखे उकारे पार कंदी। हाओ या न रहमत लिल आलमीन जो साथ हुजे ऐं पोइ बि वरी माण्हू घबराए न। असां सुन्नी इन्ही जे करे कोन घबराईंदा आहियूं त असांजे साथ में सरदार आहे। आओ या न असांजी पनाह मुस्तफ़ा जी ज़ात आहे असांजी अमान मुस्तफ़ा जी ज़ात आहे असांजो शाफ़ी मुस्तफ़ा जी ज़ात आहे असां ग़रीबनि जो सहारो मुस्तफ़ा जी ज़ात आहे। असांजे लाइ को अमल कोन्हे न अमल ते भरोसो न निमाज़ ते न रोज़े ते अल्लाह जा फ़र्ज़ हल कर्ज़ा पढ़ूं था पर असांजो सहारो रहमत लिल आलमीन वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला मुरादी गरीबों की बरलाने वाला मुसीबत में गैरों के काम आने वाला वो अपने पराए का गम खाने वाला वो नबियों में रहमत लक़ब डाढ़े वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला। सला शरीफ बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। तमा अर्ज़ पे कयो मुझे प्यारे हबीब चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे उम्मत जी गुलामीअ लाइ जिब्रील पियो दुआऊं घुरे। जे जिब्रील मुस्तफ़ा जे उम्मत जी गुलामीअ लाइ पियो चवे त मौला इजाज़त मिले त तव्हांजे उम्मत जी ख़िदमत कयां। मुंहिंजा प्यारा दोस्त जेकॾहिं को माण्हू अब्दुल नबी थी पियो को अब्दुल रसूल थी पियो को अब्दुल मुस्तफ़ा थी पियो मां थो चवण जा बेड़ा ई पार। ख़ुदा करे मुस्तफ़ा जी गुलामी मिले। बिलाल हबशिया ज़बान हुन जी तोतली आहे शक्ल जो सादो आ पर आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया पड़ गई जिस पे नजर बंदे से मौला कर दिया। आहे गुलाम पर खुदा जो कसम आ बुखारी खोलो मुस्लिम शरीफ खोलो हजरत अमीर उमर जहिड़ो जवान जॾहिं बिलाल सां ॻाल्हाईंदो चवंदो हो या सैयदी बिलाल ओ असांजा सरदार बिलाल। बिलाल चवंदो हो ऐं उमर फारूक तूं खुलफाए राशिदीन में शुमार आ मुहम्मद करीम जो सहरो आ हबीब जे वॾनि ख़लीफ़नि में ॿियो नंबर ख़लीफ़ो आ मूंखे सैयदी बिलाल न चओ मां त घटि आहियां। हज़रत नबी पाक जो गुलाम चवंदो आ फारूक आज़म चवंदो आ बिलाल तू उहो शर्फ शान वारो आ जो मुस्तफ़ा मेराज तां मोटी आयो उहो असांखे ॿुधाए पियो त मां जन्नत घुमण वयसि मूंखां अॻु में बिलाल जे जुतीअ जो जन्नत में आवाज़ पियो अचे। बिलाल तू घटि कोन आ तुते मुंहिंजे आका जी नज़र आ एतरी त मुंहिंजे आका जी नज़र आ बिलाल जे मथां जो बिलाल बाग न ॾे त ख़ुदा सिजी कोन थो बारे। हाँ इहो त मुहबत हुई दादा हुयो त गुलाम पर हुन जे आवाज़ ते लफ़्ज़ ते तलफ़ुज़ ते माण्हुनि ठठोलूं कयूं ख़ासि करे मुनाफ़िक़नि त मुहम्मद करीम खे मुअज़्ज़िन लभे ई कोन थो। हिकिड़ो तुतली ज़बान वारो असहद चवण वारो मुअज़्ज़िन ठाहियो अथई। नबी पाक अलैहिस्सलाम
मूंखे त ख़बर हुई त बिलाल जो छा मक़ाम आहे, पर नबी पाक फरमायो तरसो तव्हांजो बूथ बि बंदि कयां थो, बिलाल जो शान बि बुलंद थो कयां। बिलाल लब्बैक या रसूल, अॼु फजर जी बांग तुंहिंजी बंद आहे। उम्मे मखतूम वॾो बुलंद आवाज़ वारो सहाबी आहे, उनखे फरमाइनि था अॼु खां पोइ तूं बांग न जा। हाज़ुर बिलाल जी आदत हूंदी हुई, वाह वाह, बांग जे टाइम ते जमल अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चवंदो हो त पंहिंजी आंगुर खणी हबीब ॾे इशारो कंदो हो, अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह। असांजे मुर्शिदन करीमन खां हिकिड़े माण्हूअ पुछो, साईं क़िबला इहा आलम जेका ॻाल्हि कंदा आहिनि त बिलाल बांग जे टाइम ते इशारो करे पोइ बांग ॾींदो हो, छा 24 कलाक हर बांग जे टाइम ते नबी साईं अॻियां हूंदो हो छा? जागो था, निंड त कान्हे न, जरा सोचण जी ॻाल्हि आहे। ज़ोहर जी बांग ॾे त पाण घर हूंदा हुआ, बांग ॿुधी पोइ ईंदा हुआ, पोइ इशारो कीअं करे? असर जी बांग ॾींदो हो त महबूब घर हूंदा हुआ, बांग ॿुधी ईंदा हुआ। ख़ासि करे फजर जी बांग आहे जेके हदीसुनि में बुखारी में मुस्लिम में बीठो आहे त नबी पाक बांग खां पोइ उथंदा हुआ, वुज़ू कंदा हुआ, नफ़िल पढ़ी सुनत पढ़ी घर वेठा हूंदा हुआ। बिलाल तकबीर जे टाइम ते घरां वठी ईंदो हो, त हाणे इन टाइम ते कीअं इशारो करे त अशहदु अन्न मुहम्मद रसूल। पाण फरमायूं त आलमनि जी ॻाल्हि सची आहे। छा फरमायूं त आलमनि जी ॻाल्हि सच्ची आहे त पोइ सम्झायो, हुजे ई नबी करीम कोन त पोइ कीअं इशारो कंदो? हबीब जी ज़ात फरमाइनि था, असांजो मुर्शिद करीम फरमाए थो त मुंहिंजे महबूब जो आशिक़ बिलाल फिना फना फिर रसूल हो। हबीब भली घर सुतो पियो आहे पर तसवुर कंदो हो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, त फनाइयत जे मक़ाम जे करे महबूब हुन जे अखियुनि जे आॾो हूंदो हो। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक चार यार, या अली। दोस्तों अदीदो, त महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भरी पंहिंजे बिस्तरे ते हुजे पर महबूब बिलाल जे आॾो आहे। हबीब घर में आ त बिलाल जे अखियुनि जे आॾो आहे। जेको फना फिर रसूल हूंदो आहे उन जो इहो मक़ाम हूंदो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो अदीदो, सुन्नत वल जमात जो अक़ीदो ग़लति न आहे। असां चवंदा आहियूं त असांजो नबी हाज़िर बि आहे, असांजो नबी नाज़िर बि आहे। इन जे करे चवंदा आहियूं त महबूब करीम जे ज़ात जे जिस्म तहर खे अल्लाह ताला एतिरो त लतीफ़ बणायो आहे जो मुहबत वारो अखियूं पूरे तसवुर कंदो आहे त हबीब जी ज़ात उम्मतीअ जे आॾो हूंदी आहे। जेके चवंदा आहिनि त ॾेखारियो काथे आहे, असांखे नज़र कोन थो अचे, उहे बि सचा आहिनि। छा चवंदा आहिनि दादा? हाज़िरात चओ, हाज़िरात ॾाढे चओ, हाज़िरात नथो ॾिसण में अचे त कोन्हे। मां थो चवां तव्हां सचा हो। ॾिसण में ईंदो आहे अखियुनि वारे खे, अंधे खे कॾहिं ॾिसण में आयो? माखऊं न पुछो, पुछ मौलवी अशरफ अली थानवी खां। उहो लिखे थो पंहिंजे किताब में, किताब जो नालो आहे अरवाहे सलासा। अरवाहे सलासा में लिखे थो त हिकिड़े ॾिहाड़े हिकिड़ो शख्स दिल्ली जे जामिया मस्जिद में रमज़ान शरीफ़ जे 27 जे राति, जागो था, ख़तम शरीफ़ हुजे, ख़तम शरीफ़ वारी नमाज़ में शामिल थियण जे लाइ तकड़ो तकड़ो घरां निकितो। थोरी हुनखे देर थी वई, वुज़ू करे तकड़ो तकड़ो आयो पर तकबीर लॻी वई, जमात शुरू थी वई। हीअ ॻाल्हि ज़रा दिमाग़ में विहारजो। सुनियो, मौलवी अशरफ अली थानवी थो चवे त उहो जीअं जो तकड़ो 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 आयो त हिकिड़ो शख़्स आहे जामिया मस्जिद दिल्ली जे दरवाज़े ते, बहितरीन घोड़ो आहे जेको संजल आहे, बिल्कुलु तयार आहे। हुन ते हना पिया आहिनि, लगाम चढ़िया पिया आहिनि, गाशो लॻो पियो आहे, पर हिकिड़ो सुहिणी सूरत सां, अहिड़ी हुनजी सूरत आहे जो ॾिसी रोब पियो थिए। घोड़ो झलियो दर ते बीठो आहे।
ही जो तकड़ो तकड़ो निमाज़ ते आयो तो घोड़े वारे खे चई अदा तू निमाज़ कोन पढ़ंदे? चई न। छा चई? न। छो न पढ़ंदे? मुते फर्ज़ न आहे। छा चई त मुते? हिन खे कावड़ बि आई, हैरत बि लगी। अदा तू केर आहे? कंहिंजो घोड़ो आ? तो ते निमाज़ छो फर्ज़ न आहे? मौलाना साहब ॿुधजो, मौलवी अशरफ अली थानवी जी ॻाल्हि। चई बाबा तू तकड़ो वञ, रकात निकिरी वेंदे, तुंहिंजो मूंसां छा वञे? जागो था, तुंहिंजो मूंसां छा वञे? वञ वञ वञ। चई साईं मां ईअं न वेंदुसि, पुछी पोइ वेंदुसि। चई बाबा मां न ॾसींदुसि। जे कसम थी अल्लाह जे ज़ात जो ॾस केरु आहे? छो तो निमाज़ छो नथो पढ़ी? उन चयो त को न ॾसियां हा, पर अल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। मोमिन जी बि रब सां सख़्त मोहब्बत हूंदी आहे। मुंहिंजे रब जो कसम विधो थी हाणे ॿुधायां थो, मां तो चवां त मुते निमाज़ फर्ज़ न आहे। ऐं मां केरु आहियां? हे घोड़ो कंहिंजो आहे? चई ॿुधाए। चई हिन घोड़े ते मदीने वारो मुस्तफ़ा सवार थी आयो आहे। काथे या नबी करीम? जे तो हुजूर अंदर निमाज़ में शरीक थियण जे लाइ अॼु 27 जे ख़त्म में दुआ घुरण लाइ आयो आहे। तूं केरु? चे तो मां नबीअ जो सहाबी अबू हुरैरो आहियां। नबी जो सहाबी अबू हुरैरो आहियां। महबूब मूंखे हिते बीहारियो आहे त घोड़ो झलवंदो थिए त मां अचां थो। हाणे मां पुछां थो देवबंदी हज़रात खां, अशरफ अली जे मुरीदन खां, त मुस्तफ़ा जेकॾहिं दिल्लीअ में घोड़े समेत अची सघे थो त मुस्तफ़ा खां नवाब शाह परे न आहे? या ओॾह वीज़ा खुलियल आहे, हिते बंदिश आहे? हवा ॻाल्हायो, ओॾह वीज़ा खुलियल आहे, हेॾे बंदिश आहे छा न? महबूब जिथे उम्मत जो फर्द घुरंदो आहे, चाहींदो आहे, मोहब्बत वारो सॾु कंदो आहे त साईं पहुची वेंदो आहे। दुरूद बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हबीबन जी ज़ात बाबरकात फरमायो, बिलाल जागो था। बिलाल सुबह खां तुंहिंजी ड्यूटी बंद। ठीक आहे साईं। साहबी सगोरे जी नए जी ड्यूटी लगी, उहो ख़ुशीअ में मापे ई नथो। मां सुभाणे खां वठी रसूलुल्लाह जो मुअज़्ज़िन आहियां। हुज़ूर सही फरमायो आहे त क़यामत जे ॾिहाड़े सारी मख़लूक खां मुअज़्ज़िन जो गर्दन डिघो, हुनजी गिची उची हूंदी, ऐं मुअज़्ज़िन जो जेसी ताईं आवाज़ वेंदो आहे उन जे ॾांहुं क़यामत जे ॾिहाड़े वण टिण पखी पखण पोखूं फसुल गाह शाहिदी ॾींदा। मौला ही उहो शख़्स आहे जेको चवंदो हो अल्लाहु अकबर। रब चवंदो हो तो मुंहिंजो नालो बुलंद कयो आहे, जो मां तुंहिंजो शान बुलंद थो कयां। पर बांग उहा जेका ख़ुदा कारण हुजे। कहिड़ी बांग? पर उहा बांग न जे 2 तारीख़ 3 तारीख़ पघार न मिलेसि, खण चाबियूं वञाए थो कंहिं ॿिए मुअज़्ज़िन जो बंदोबस्तु कजां। आहे त कोई वेझो कोन, मुअज़्ज़िन सोटो न खणी भीड़े कोॾो अला कंदो, हिन मस्जिद वारा भलारा आहिनि। मां हितां जी ॻाल्हि कोन थो कयां, शाहपुर चाकर जी थो ॻाल्हि कयां। बा खुदा कारण बांग, ईअं न सही? खुदा कारण वारे कम में सवाब वधीक आहे। अगरचे मुअज़्ज़िन की ख़िदमत करणु, इमाम साहब जी ख़िदमत करणु जाइज़ आहे, मुस्तहब आहे, सुठो कमु आहे। हू बि तव्हांजी खुदा कारण ख़िदमत थो करे, अवां बि हुनजी खुदा कारण ख़िदमत कयो। दोस्तो अज़ीज़ो, नओं मुअज़्ज़िन सुबह जी तयारी में आहे। बिलाल चयो त हीअ सॼो कसूर मुंहिंजे ज़बान जो आहे। ज़बान तुतली न हुजे हा त ड्यूटी न लहे हा।
पर ज़बान मूंखे ड्यूटी तां हटायो आहे। मां बि मस्जिद जे कुंड में लिकी थो वेहा, ज़बान खे छिके झले थो वेहा, ॿिए हथ में छुरी थो खणी वेहा। हू मुअज़्ज़िन चवे अल्लाह अकबर, मां हेॾां छुरी सां ज़बान वढे उछले छॾियो। ओ मुंहिंजा मिठड़ा भाज़ीर, बिलाल इंतज़ार में आ, मुअज़्ज़िन भी इंतज़ार में आ। खुदा जे कुदरत कोन चाहियो, रब चयो ओ रात